अमा आहे छोरा छा मथो खणी खाधो अथई। अमा जो ख़बर पई त रहिस वॾे बि खैरन सां प्यालो वरितो यो ज़ूज़ा टकंदो वञी अॻे जान पातो। निभागा वाई त किनी न कढ हू मो कोने वीचारो ज़ख़्मी थियो आहे। अमा दुआ कर त मरी जान छॾाए हिक न हिक ॾींहुं हर कंहिंखे अमा हलणो त आहे। रहिस वॾो जे मरी वियो नी त 3 ॼाण पूरा गोश्त वारी बिरयानी खाई टंडु कंदासीं। ॿुॾी नथो मरी खाइण जा खॾ तोखे त रुगो खाधो हुजे खाधो। आस्ते ॻाल्हा को ओड़ो पाड़ो ॿुधी न वठे। अमा हिकिड़ी सलाह ॾियां नाराज़ न थी जाए हिते तूं छा थी करे वञ रहिस लाइक़ वारनि जे घर सॼो घर ख़ाली हूंदो कान का हथड़ी हणी का चङी शइ कढी अचे न सां जो बि अमीरनि जे माल में अमा हिसो पती थी मठ कर को ॿुधी न वठे चवंदा चोरियूं था कनि। अमा ऐं मूंखे त गौर सां ॾिस मुंहिंजी मिठड़ी मां वारी जवानी बि हाणे वञे थी पोयर थींदी होॾो उहो प्रिय बि अमा नूर सां फटाको थी पई आहे। शादी कराए जान छॾाए त मालिक बचा ॾे त वरी कमाइण जहिड़ा थियनि त असां वेठा सुटाणो। बस कर छोरा कुझु त अकुल जी बि ॻाल्हि कंदो कर। सॼे ॻोठ जो साह सुको पियो आहे ऐं हिन वीचारे खे लॻी आहे शादी। अमा हिन में अकुल कहिड़ी ॻाल्हि आहे पंहिंजो हक़ था घुरी वठूं। हाणे खणी न कराए शादी ॾींहं ॿिनि में महीने ॾेढ खां पोइ अमा शादी कराए ॻाल्हि खे थोरो अॻे रेड़ त सही न हिकु जाइ ते बीह रहियां ईअं त कोन्हे जो माल गाॾी हुजे स्टेशन ते बीठी हुजे रुगो पई हारून हाणे अॻे थी अमा कमु ॾेखार। मूंखे इहो ॿुधाए कमु धंधो कंदो आई कमु धंधो त करी बि कोन पोइ हिन ज़ाल खे कीअं हलाईंदे। अमा इहो वरी कहिड़ो अजीब क़िस्म जो सस्पेंस सवाल पुछी। पहिरियां सां मुंहिंजी जेकॾहिं शादी थी वेंदी त मां पंहिंजे पेरनि सां हलंदुसि उहो पंहिंजे पेरनि सां उनखे हलाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे। ख़ैर त आहे अमा ॿुॾी नथो मरी तूं त ॿुॾी नथो मरी हा हुतां पिनी सिनी अची तुंहिंजो बिभ भरां थी हा हुन छोरी खे किथां खाराईंदसि। निक में पुट खां त खट ख़ाली भली आहे अलाए छो खट सीढ़ायो वेठो आई। हा बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे हे जेके ॿाहिरि ठगियूं कंदो थो वती न ऐं हे जेके 2 नंबरी कम थो करी न बाहि ॾे हिननि खे इहे छॾे ॾे न पोइ ॾिस तुंहिंजी माउ तोखे सुभाणे थी पढ़ाए। हा अमा किले भागवा पहिरियां घर में ईंदी नी त थी सघे तो भाग बि हुन सां गॾियो अचे। हुन बि अमा रोज़ी ऐं रिज़्क जो मालिक आहे नी। हाँ फज़ीलत सां ॻाल्हाए अलाह सही पनाह ॾींदो निभागा छोरा को असीं अहिड़ा आहियूं छा। अमा तूं अहिड़ी आई तॾहिं त सची ऐं सादी आई जंहिं बि माण्हूअ लखे रुपया कठा कया न मुंहिंजी माउ उन्हीअ सिर्फ़ ऐं सिर्फ़ करप्शन कई आहे करप्शन। माना काॾों न काॾों को अहिड़ो धंधो जेको नागवार गुज़रे उहो करप्शन जो पैसो ईअं को अमीर कोन थींदो आहे। महिनत सां पियो माण्हू टॻंदो सम्झी अमा। हाणे घणी बक न कर माठ करे वे सुम्ही पओ हाणे थोरी देरि खां पोइ वञा थी ऐं रईस वारनि ॾे वीचारी बानो रईसाणी अकेली वेठी आहे मानी पचाए ॾेई अचांसि तो लाइ खणी ईंदुसि साह न वञई। अमा त थोरी देरि खां पोइ छा लाइ वेंदी हाणे ई टाइम सां निकिरी उते पहुच वञी हुन सां ॾुख में शरीक थी मुंहिंजी माउ असांजी वे पोइ संभाल कजांइ को वटो ॿोड़ जो 4-5 मानियूं वॾनि जे हवेलीअ तो हयूं अचिजांइ मां इंतज़ार थो कयां। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।